जी अमड़ हुई जेका मानी पचाईंदी ही भी तो कुरान पढ़ंदी हुई। वाह सोना हुसैन तू तो एडो सखिया बई भायर वञन था शाम जे मुल्क में भुख लगी आ खाइण जे ला कुछ नाए। एकड़ी झूपड़ी नजर आई जंहिंमें कुराड़ी वेठी आ अल्लाह जे बाने अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। अम्मा दे खबर असां मुसाफिर हूं मदीने जा अम्मा कुछ आहे त खाराए। ओ सोना हुसैन मां पाण बुखायल आ मुझे घर में बियो कुछ नाए हिकड़ी बकरी बीठी आ। सुनो हसंदो जे या बकरी काहे आ। अम्मा कुराड़ी चेती बकरी डुबरी आ खीर कोन तसे तू काहे त अच अम्मा असा लोलाक जे सरदार जा नवास आयूं घुरंदा रब को आयूं रब खीर प्यारींदो। इमाम हसन बकरीअ के झले बकरीअ जे थणन के हथ विझी करे नरम थो करे। इमाम हुसैन मिठी ज़ुबान असा कुरान थो पढ़े। वाह सोना हुसैन तुझे कुरान जे करे बकरीअ जे बुबन में भी अल्लाह खीर दिनो। ओ कुराड़ी जल्दी कर थाव खणी आए खीर जा लोटा भरजी आ थाव भरजी विया। अम्मा दी चे मुंहिंजा थाव पूरा थी विया चे पाड़े वारन के सॾु कर पाड़े वारा थाव खणी विया। हुसैन कुरान पढ़ंदो थो वञे बकरी खीर ॾींदी थी वञे। ओ जने पाड़े वारन जा थाव भरजी विया कुराड़ी चेती हाणे खीर के बंद कयो अल्लाह को दुआ घुरो। इमाम हसन तो जे मुंहिंजा मौला गंज ॾिनई रब हाणे खीर के बंद कर। सोनो हुसैन जने थणन ते हथ तो घुमाए वरी खीर बंद। वाह सोना हुसैन हाणे बई यार था चवन अल्लाह जी बानी असा के भुख भी लगी आ मानी भी खाराए। ओ सोना हुसैन मां वट त कुछ नाए पर अल्लाह जी बानी सखावत वारी बिस्मिल्लाह अल्लाह अकबर हिकड़ी बकरी बीठी उन के भी कुही यारन के खाराए। इमाम हसन तो चे तो कुराड़ी पो तुजो मुर्स इंदो या तुजो पुट इंदो तो के त मारींदो जो हिकड़ी बकरी जुआ भी असा के थी खाराए। आखिर मुझे दर ते मेहमान थियण वारा भी जन्नत जा घोटन नौजवानन जा सरदारन इनन के न खाराया बियो के खाराइंदो मुझी सिफारिश कजो अल्लाह। ऐ लोलाक जे सरदार फरमायो जन्नत में सोना हुसैन तुझी अजमत तो कुर्बान वना अल्लाह जी बानी बकरी जो गोश्त खारायो यार मोकलाए वया। ओ अल्लाह जी बानी हाने असा मदीने जा मुसाफिर वणूं ही था जरे मदीने में अचे गो दुख अचई का मुसीबत अचई त असा को नजरानो वठी वन जाए। असा अहल बेत हूं सैयद हूं दुआ जा अहल बेत हूं एकड़ा तव कुरान जा अहल बेत ब्या तव दुआ जा अहल बेत कुरान जा अहल उवे तव इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। कुरान जा अहल बैत अम्मा आयशा सिद्दीका कुरान जा अहल बैत अम्मा बीबी खदीजा कुरान जा अहल बैत अम्मा बीबी ज़ैनब कुरान जा अहल बैत अम्मा बीबी हफ्सा कुरान जा अहल बैत अम्मा बीबी उम्मे सलमा। ओ मक्सिन जे गोठ वारो नबी जो सब घर वारियों चो कुरान जा अहल बेत दी इनन के रब अहल बेत कयो दी इनन के अल्लाह पाक कयो दी नबी जी घर वारन के अल्लाह इए पाक कयो आ जिए पाक रखण जो हक वा। अच तो के मां ब्या अहल बेत बुधाया जेके नबी साईं जी दुआ जा अहल बेत। अम्मा बीबी उम्मे सलमा नबी साईं जी घर वारी आ मदीने वारो साईं आयो। अम्मा उम्मे सलमा के फरमायो उम्मे सलमा ही अम्मा नबी जी चादर चो न सुभान अल्लाह मां दुआ घुरी अल्लाह से मेरी बरसात के तुर पोते कयो वादा त गलायो बुलंद आवाज हेडस ये चादर थी तवज्जो कर लोलाक जे सरदार जी चादर इन चादर जे हेठो आमिना जो लाल वेठो वा मदीने वारो साईं दो जे मुंजो सोनो अली काथे आ दिलबर अली शेर अली बबर अली असदुल्लाहुल गालिब हसन हुसैन जो बाबू अली भी चादर जे हेठो वेठो वा। अम्मा फातिमा भी वेठी आ सोनो हसन भी वेठो वा हुसैन भी वेठो वा। तड़ी असा जा यार चौंदा थी पंज तन पाक एको अल्लाह जो नबी बियो आमिना जो एको अल्लाह जो नबी आमिना जो लाल बियो सोनो अली थियो अम्मा फातिमा चौथो हसन हुसैन पंज तन पाक न चौंदो कर चेंदो कर सब तन पाक। सवा लख सहाबा अहल बेत पाक आइन मदीने वारो साईं चादर विछाए अल्लाह को दुआ तो करे अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती
अज जे अरबी पढ़े या तो समझे या अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती वयुतहिरकुम ततहीरा। अल्लाह भी मुझे घर वारा थी, अल्लाह जी मुझे घर वारन के पाक कयो थी, हिनन के भी पाक कजाए। अल्लाह हसन हुसैन फातिमा जी औलाद के क़यामत ताईं पाक कजाए। अम्मा उम्मे सलमा दी चे सोना मां भी चादर जे हेठों वेहा, लोलाक जो सरदार तो चे अंते खैर, तू तो भलियां जो तोखे कुरान अहल बैत चयो आ। हिनन के मां दुआ घुरी अहल बैतन में शामिल दो कराया। लोलाक जो सरदार दुआ घुरे पयो, शतमो भी आमीन आमीन जा आवाज ने चौधारो आमीन जा आवाज आया, शतमो आमीन जो आवाज आयो। दुआ कबूल थी कन न थी? कबूल थी न? खुदा जो कसम अड़ी कबूल थी वे। क़यामत ताईं सच्चा हुसैनी आशिक बणजी विया, पाक बणजी विया, अहल बैत बणजी विया। अचो तवा के असां उन इमाम हुसैन जो शान ॿुधायो। वो सोनो हुसैन जरे मदीने पहुतो, अल्लाह जो इम्तिहान ॾिसो। कुराड़ीअ खां उहा बकरी त वई खसिजी, अची बीमार थी, कमज़ोर थी, ज़ईफ़ थी, मुड़स भी मरी वयसि। जॾहिं पुट आयो चेस तो अम्मा काॾे वञूं? चे ॿियो दर नाहे, हलो त हलूं था। मदीने में इमाम हुसैन खां दुआ वठी अचो। चे छो अम्मा? चे मुझे दर जा मेहमान थिया हा, अलीअ जा बचड़ा, बकरीअ जो खीर भी पी विया, बकरी भी खाराई मान। मूंखे चई विया अल्लाह जी बानी जॾहिं बीमार थे दुआ वठण अचे त मदीने ज़रूर अचिजे। थकिया हो? बुख लगी आ? देगियूं तैयार आहिनि? ये तो बुख ते कुरान दा वज़न खुदा सलवात पढ़ो। अल्लाह अकबर। जरे पोता मदीने में अल्लाह जी बानी कुराड़ी पुट साण दस। मदीने में पहुंची करे पुशादी करे मुसाफिरो बुधायो त सयो हाजी सगोरा मिलन था, जिनके एराम जो चादरा पातलन, तवाफ कन था, चवंदा लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। मूसा गॾु तव्हां भी या दुआ पढ़ो त अल्लाह हज कराईंदव। पढ़ो या दुआ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमता लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। कुराड़ी दी चवे मुझो हसन काथे आ, मुझो सोनो हुसैन काथे आ? अल्लाह जी बानी अञा अॻिते वञ, अञा अॻिते वञ। वरी सहाबा मिलन था, अहल बैत मिलन था। ओ मुसलमानों ॿुधायो त सयूं जन्नत जे नौजवाननि जा सरदार काथेन? सोने अलीअ जो बचड़ा काथेन? कुरान जा कारी हाफ़िज़ काथेन? ॻोल्हींदे 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 इमाम हसन जी नज़र पइजी वई त इहा कुराड़ी परेशान आ। इमाम हसन सुञाणे वियो त हीअ त उहा झूपड़ीअ वारी अमड़ा जंहिं असांखे बकरीअ जो गोश्त खारायो। इमाम हसन वेझो अची करे चवे सो अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। पुट त सुञाणे नथो अल्लाह जी बानीअ खे। इमाम हसन थो चए ओ अल्लाह जी बानी, शाम जे मुल्क जी रहण वारी अॼु मदीने में आई आहियां। तू केर आ? मूंखे सुञाणे नथी? मां नथी सुञाणा, मां त झूर कुराड़ी थी वई आहियां, बीमारी में वठिजी वई आहियां। ओ अल्लाह जी बानी, मां वो हसन आ जेके बकरीअ जो खीर पियारो हुयो। मां जन्नत जा शहजादा तोखे ॻोल्हियां पई, रब तोखे आंदो आ, अॼु तुझे दर तों दुआ वठण आई आहियां। सखी सोनो हसन थो चवे गुलामन के वञो, मुझे वाड़े में जेके गनीमत जे माल मों बकरियूं आयूं न छेला छेलियूं उहे काहे अचो। 100 बकरियुनि जो धण हिन अल्लाह जी बानीअ खे। छो त इन वाक़े के 25 साल गुज़री विया। 25 सालन में इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा। सहाबा कुर्बानियूं ॾिनियूं, अहल बैतल कुर्बानियूं ॾिनियूं, मुल्क फतह थींदा विया। मदीने वारे साईं जो परच में नबवी झंडो फड़कींदो नारो त हणे को मुजाहिद।
ओ जरे मदीने में पहुता अल्लाह जी बानी के 100 बकरिन जो धन पुराड़ी थी चे सोना हुसैन मां बकरिन जो माल वठण ना आया मां शफा जे ला दुआ वठण आई अल्लाह जी बानी तू असा जी खिदमत न कई तू असा के हिकड़ी बकरी कुही खाराई अज मां हसन तो के 100 पुट तो चे अम्मा हेड़ा सखी जिन जे दर ते आया मन धन माल जो मिलेवा शफा जी दुआ भी दिने कुराड़ी थी चवे हसन बस मां इया तलब खणी आया त क़यामत जे ॾींहुं जाते महशर जे मैदान में खल्क परेशान होंदी अबो मां को बेजार मां अबे को बेजार नंढा वडन को बेजार वडा नंढन को बेजार घर वारी मुर्सन को बेजार मुर्स घर वारन को बेजार बाहर को जुदा होंदा कोई केजो सिफारिश वारो न होंदो उते माखे सञाण बस या दुआ वठण आया अल्लाह जी बानी मां उते तुजी सिफारिश कंदम पर नेक अमल कजाए रब के राजी कजाए हे धणो बकरिन जो काहे वने मां हसन जे तरफों तोहफो थी असा सैयद जेका सखावत कंदा वरी मोटाए न वठंदा चे भला बुधा त सयूं तुजो भाव हुसैन काथे थक्याओ सोना हुसैन काथे आ ओ अल्लाह जी बानी मुझो भाव हुसैन तो के अॻिते मिलंदो हज जा ॾींहं आहिनि मुसलमान हज ते आया लबैक जो सदाऊं थियूं हलनि अल्लाह जी बानी ॻोल्हींदी रही ओ जवानो ॿुधायो हुसैन काथे आ क़ुरान जो कारी काथे आ इमाम हुसैन खे ॻोल्हींदे कंहिं शख़्स ॿुधायो हे घर थी इमाम हुसैन जो अल्लाह जी बानी दरवाज़ो खड़कायो कहिड़ा दरवाज़े ते गुलाम ॾिसी था गुलाम वयो चेसई अल्लाह जी बानी आ हिकड़ी कुराड़ी आ पुट बेसाण तद चवे थी इमाम हुसैन सां मिलण आई आ इमाम हुसैन समझी वियो शाम जे मुल्क जी उहा झूपड़ी वारी बानी आ जंहिं असां खे बकरीअ जो गोश्त खारायो खीर प्यारो इमाम हुसैन तो फरमाए गुलाम मां इन जी ज़ियारत कंदुमि जॾहिं ॿार निकिरी आया शाद संत कुराड़ीअ सां गॾु 100 बकरियुनि जो धण अल्लाह जी बानी हे मदीने में 100 बकरियों के दिनियो थी ते तुझे भाव इमाम हसन दिनी दुआ भी वठी आई तमास मां बीमार थी पया तुझे दर ते आईया तवा चयो त मदीने अच जाए छो गुलाम के चे वन अशरफियों दिरहम नकद पैसा हजारे दिरहम खणी न अल्लाह जी बानी के दे गुलाम तो जिसे एदी फरमाता जोस मुझे भाव जे करे माल जी खिदमत कया त मां हुसैन नकद पैसन जी तो खिदमत क्या से ता त पांजे घर जो वसीलो हलाए घर जो खर्च हलाए असा सैयद जो ट्रेन निशानियों सैयद सोनो थींदो आ सैयद सखी होंदो आ सैयद जी अख में हया इमाम हुसैन जॾहिं उन कुराड़ीअ खे ख़ैर ॾिनो चवे थी सोना मां तोखां पैसा वठण न आई आहियां दुआ वठण आई आहियां अल्लाह जी बानी हे खणी वञ असांजे दर तो को खाली न वेंदो तरी त कुरान भी फरमाए थो वयुतइमून ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमन व असीरा तवज्जो कयो आखिरी किस्सो वापो सैयद जी